हैदराबाद वेझो पॿन थाणे जी हद में बूच बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो, 2 नौजवान गोलियूं लॻण सबबि क़तल। टंडो हैदरलग ॻोठ बचल बूच में बूच बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो। ॿिन्ही धुरियुनि पारां हिक ॿिए जे मथां सिधी फायरिंग कई वई, जंहिं जे नतीजे में 2 ॼणा फोत थी विया। बूच बिरादरी सां तइल्लुक़ रखंदड़ नौजवान मोहम्मद राशिद बूच वलद अब्दुल्ला ऐं गुल मोहम्मद उर्फ गुलू वलद अल्लाह बचायो गोलियूं लॻण सबबि मौक़े ते फोत थी विया। पॿन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाशनि खे पोस्टमार्टम लाइ फौरी तौर सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। होॾां इतलाहनि मूजिबि वाक़ियो पुराणियूं ज़मीनी तकरार सबबि पेश आयो आहे। SHO पॿन शाहनवाज़ ख़ासकेली वाक़े वारे हंधि पुलिस पिकट क़ाइमु करे वरिती आहे। मुख़्तियार अली वक्को, इबरत न्यूज़, हूसड़ी।